साल पहले मुझे तुमसे प्यार था, 100 साल पहले मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा। शौक़ जो कोई मुल नाहे हुंदो, लाल सिंध जे दिले सुजावल जे बेले शहरवासी मुखलस मोहम्मद खान मेमण अॼु बि हिन इंटरनेट AI ऐं मॉडर्न दौर में माज़ी में ॻायल गुलूकारनि जा पुराणा गीत वॾे शौक़ सां ॿुधे थो। मुखलस मोहम्मद खान मेमण जा 2 मोटरसाइकिल आहिनि ऐं ॿिन्ही मोटरसाइकिलनि में MP3 टेप लॻियल आहे, जंहिंमें 80,000 खां वधीक पुराणा गीत पियल आहिनि, जिन गीतनि खे हू अक्सर ठटो सुजावल मकली लाड़ पटनि जे शहरनि ॻोठनि जे रोडनि रस्तनि ते सफ़र दौरान शौक़ सां ॿुधे थो। देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में है गुल खिले, तक निगाह में है गुल खिले हुए। देखा एक ख्वाब 60 का वरी ना मुकम 60 जी उम्र मुझे 6 साल 6 साल का मुकम गीत ॿुधंदो अचां। पहिरीं ॻाल्हि त लता मंगेशकर जी, फर्स्ट मोहम्मद रफ़ी, तलत महमूद, वाह वाह, मुकेश साहब, वाह, महेंद्र कपूर, शमशाद बेगम, सुरैया, अमीर भाई कर्नाटकी, जोरा भाई, इहो ॿिया बि काफ़ी आहे, सुरंजो कौर, सलोचना कदम, काफ़ी नाला मूंखे ज़हन में सभु आहिनि, पर वॾो तफ़सील थी वेंदो। तक़रीबन इहे गाना मूं तक़रीबन 70-80 हज़ार आहिनि। 70-80 हज़ार गीत तव्हां कई हिननि फनकारनि जा, ऐं तव्हां पंहिंजी मोटरसाइकिल में बि टेप लॻाए छॾियो आहे। हिन में ॿी गाॾी में पाए, अच्छा, ॿी मोटरसाइकिल हुन में पाए, हुन में वॾी गाॾी, हुन में सभु कुझु आहे। हिन खां वधीक शाइरी अॻे बिल्कुलु सुठी कई, हिकिड़ो किताबु मूंखे आयो बि सही, अञा 88 ॿोरी में मुंहिंजे भाउ खे ॾिनो, गुलाम अहमद नालो टीचर आहे, मथां अची विया तेसी उचो जो बोर्ड अची वई, सैलाब अची विया, ॿिए शहर में असीं रुॻो टपाण करणु किताबु उहो ॻोल्हे, ठका नैण तोखे निहारे निहारे, ठका नैण तोखे निहारे निहारे, अची यादि थो सावण सियारे, हर सावण सियारे। वाह वाह, ही तव्हांजो पंहिंजी थल आहे शाइरी आहे। चयो हो तो सोना सुबुह मोटी ईंदुसि, वाह वाह, उते बीठो आहियां जिते में बिहारे, जॾहिं जानी मुंहिंजे अंगण तूं ईंदे, गुलनि सां छॾींदुसि मां रस्ता सिंगारे। वाह वाह, शबे हिजरा क़यामत बराबर, मिठा तुंहिंजो मुखलिस रोयो ॿुधाए। आबिर खानी, तव्हांजी वॾी महिरबानी, अल्हम्दुलिल्लाह। तव्हांखे बि जेको मूसीक़ा में लॻाव आप सम्झो त तमामु घणो आहे, पर अंदर जो शौक़ु अंदर में रखियो वेठा, ज़ाहिर नथा कयो। ऐं सोशल जे तरह अलाह साईं तव्हांखे वॾी अहमियत बि ॾिनी आहे, ऐं काफ़ी अहिड़ा मसाइल तव्हां हाईलाइट कयो जिन खे इंसाफ़ मुहैया थियो आहे, इहा वॾी ॻाल्हि आहे। उनखां शौक़ु पंहिंजी जॻह ते उहा फ़ुर्सत जो न, पर असांजो चङी ॻाल्हि शौक़ु आहे। तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं थोरा तव्हांजो उन्हनि दोस्तनि जो जेके भाईदार इज़त कंदा हो गई पूर्णम, जरा राज के देना, निगाह